अस्सलाम वालेकुम। वरी अॼु तव्हां सां मिलण जे लाइ दिलि चाहियो। तव्हांजे आॾो आहियां सादिया चन्ना ऑफिशियल, ईअं न उन जी 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 चैनल जे हवाले सां। त इन चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं लाइक कजो, शेयर कजो। वधीक मर्ज़ी आहे, मालिक आहे, अलाह ख़ुशि रखेव। ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हियूं घणियूं कंदा आहिनि, पर अॻे असांखे बादशाहनि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ। जॾहिं असां ॿार वेहंदा हुआसीं, चुल्हियूं ठहियल हूंदियूं हुयूं, उन ते मारंग रखिया वेंदा हुआ। उन्हनि मारंगनि जे मथां काठियुनि ते बाहि ॿारे ऐं खाधा पचाया वेंदा हुआ। हाणे इहे असां जॾहिं पंहिंजे पुफियुनि ॾे, मासियुनि ॾे, चाचियुनि ॾे घुमणु वेंदा हुआसीं त उते ॾिसंदा हुआसीं। पोइ सियारो हूंदो हुओ, चौधारियूं तॾियूं रखी उन चुल्हि जे, पोइ काठियूं रखी करे मानियूं पचाईंदियूं हुयूं। उते असांखे मज़ो ईंदो। बेटा काठियूं सोरींदा हुआसीं, छॾियो हीअं कयो, हल उछ लॻी पई हूंदी हुई। जंहिंमहिल मानी टिकी खाई सभु को आराम सां थींदो हुओ त वॾा वेही पाण में ॻाल्हियूं कंदा हुआ, भत बिरादरीअ जूं, रिश्तनि जूं, उथणीअ वेहणीअ जूं। के रिश्ता वठण वेंदा हुआ, के टोड़ण वेंदा हुआ, के कुझु किसा हलंदा हुआ। असां ॿार वरी वेठा हूंदा हुआसीं। पोइ हिकिड़ो चाचो वॾो हूंदो हुओ या ॾाॾो या केरु, जिथे वेंदा हुआसीं उते जेको वॾो हूंदो उहो वरी असां ॿारनि खे उते ई चुल्हि ते वेहारे सभु कतार कयूं वेठा हूंदा हुआसीं। पोइ किसा ॿुधाईंदो। पोइ किसा कीअं खणंदा हुआ। हिकिड़ो हो बादशाह, बादशाह पाण अलाह, पर ज़माने जो बादशाह हो। उन बादशाह जे बादशाहीअ में हिकिड़ो डबल ठग हो। उन डबल ठग चयो त हिन बादशाह मूंखे बादशाहीअ मां निकाली ॾिनी, इन करे हिन खे मां चङी सिखत ॾींदुसि। हिन खे ख़त लिखी मोकिलियईं बादशाह खे त तो मूंसां चङाई न कई, मां तुंहिंजे ॻोठ में पियो रहां, तूं ॿियनि जे बदिरां मूंखे सज़ा ॾिनी, हाणे मां जेका सज़ा तव्हांखे ॾींदुसि उहा यादि रखिजो। हिकु ॾींहुं छा थियो जो उहो डबल ठग, नालो डबल ठग रखियो अथऊंसि उन कहाणीअ में जेको हीरो हुयो। उन छा कयो जो आयो, अचण सां ई उन बादशाहीअ में राति जो चिठी लिखी हिन ते हणी छॾियईं बादशाह जे दरबार जे ॿाहिरों त अॼु तव्हां सां मां वेद न कंदुसि, जेका तव्हांखे पंहिंजी सेफ्टी करणी आहे सा कयो, पंहिंजी हिफ़ाज़त में जेको कुझु करिणो अथव कयो। बादशाह पुलिस वारनि खे चयो त वञो, वञी घिटीअ में बीहो। उहो पंहिंजनि जेके बि हुयसि मुहाफ़िज़ उन्हनि खे चई वञो, भॼो वञी सॼे मुल्क जा ॻोठ जे या जेको बि उन जी बादशाही हुई उन में वञी बीही रहो त जीअं डबल ठग अचे त हुनखे पकिड़े अचो। चई हा। इन छा कयो जो ज़ाइफ़ुनि जा कपिड़ा पाए, डबल ठग ज़ाइफ़ुनि जा कपिड़ा पाए हिकिड़े घर जे ॿाहिरि घिटीअ में ऐलान थी वियो त बाबा डबल ठग आयो आहे, राति का वेद न कंदो, को न को धाड़ो चोरी कंदो या खून करे या छा करे, तंहिंजे करे पंहिंजा दर बर बंदि करे ऐं आराम सां अंदरि वेही रहो। हिन डबल ठग छा कयो, ज़ाइफ़ाणा कपिड़ा पाए झंडु खणी ॿाहिरों दर जे वेठो अन्न पीअण, मायुनि जे लटनि में घूंघटड़ी करे। अॻे घूंघट घणी कंदा हुआ, उहा घूंघट करे वेठो झंडु। त एतिरे में पुलिस वारा आया जो त उन्हनि चयोसि माई तूं केरु आहे, हिते छो वेठी आहे, ऐं हे डबल ठग आयो आहे, सुभाणे खां पोइ इहो अनाज खसे वेंदी। ग़रीब त हुई, अॻे नई लप बि वॾी अहमियत रखंदी, चई हे अनाज खयूं हलियो वेंदी या झंडु खसे वञे या तोखे मार ॾेई वञे, उथ घर में वञ अंदरि। चई न अबा मां अंदरि कीअं वञा, घर में मुंहिंजा महिमान बि आया आहिनि, सुता पिया आहिनि, ॿारड़ा बि सुता पिया आहिनि। जंहिं मां झंडु पीअंदसि अंदरि वेही त खड़को थींदो आवाज़ु झंड जो, इहो घर घर हलंदो त इन घरड़ाहट ते महिमान बि जागी पवंदा, उन्हनि जो बि आराम फिटंदो ऐं ॿचड़ा बि उथी पवंदा त ग़लति थी वेंदी ॻाल्हि। तंहिंजे करे हिते वेठी थी पीआं त जीअं ई सुबुह थिए त हुननि खे नेरनि पाणी करे मानी टुकुर करे ॾियां।
चई माई चरी थी आहियां छा निकिरो उथो डबल ठग आहे हिते चई पा मां छा कयां मां को डबल ठग छा कसींदो कुराड़ी ज़ाल मां वेठी आहियां अटड़ो पीआं नेठि हिननि चयो छॾियोसि माई आहे चरी मगज़ अथसि ख़राबु हलो त हाणे हलो भला हे हरू भरू वरी कंहिं ॿीअ घिटीअ में न दाड़ो पुर करे वञे हेॾे भॻा होॾे भॻा अञा हे थोरो अॻिते हलिया त हिन छा कयो तव्हां अन्न जो लपा भरे हीअं उछलियईं घल यहाँ से घोड़ा घोड़ा डबल ठग मूंखे पुरियूं थो वञे यहाँ से हेॾे यहाँ से वरी मोह मोटिया आया जो त अची बीठसि चई हे हेॾे वियो हेॾे भॻा चई माई आहे ई कोन चई हा मूंखे हे धक बि हयां अथई हितां ही अन्न बि कयो पियो वञे त हारजी पियो ऐं डबल ठग हो हलो हलो हिन 2-4 दफ़ा ईअं कयो माई हिननि चयसि माई हाणे इहो त वेल थियो हाणे छा कयूं चई अबा तव्हांखे पत नथी पवे न हाणे तव्हां हीअं कयो जो हे मुंहिंजा लटड़ा पाए तव्हां वेहो हिते जंड पीहो वेही मां हेॾो कुंडड़ीअ ते बीही थी रहां पई पोइ जेकॾहिं अचे वञे त तव्हां मर्द माण्हू आहियो पकिड़े विझोसि मां ज़ाए पाण त न पकिड़े सघीमांसि चई ठीकु आहे उन्हनि वरी हिकिड़े माण्हू उन पुलिस वारे हिन सां कपिड़ा मटाया हिन पुलिस जी ड्रेस पाए ऐं हेॾो कुंडड़ीअ ते थी बीह रहियो हुनखे ज़ाइफ़ाणा लटा पाराए जंड ॾिनईसि पुलिस वारो जंड पियो पीए वेठो हलो हलो त हिन छा कयो उते बीही खणे ट्राई ॾिनई हलियो वियो हिते हे सॼो राति वेही हुन जंड पीठो अटो पीही वञी चिठी लिखी बादशाह जे दरवाज़े ते हणी आयो त झाड़ करे आयो मैं पुलिस जी वर्दी खणी आयो मैं हाणे जेका करणी अथई सा कर जंड था पीअनी वेठा पुलिस वारा सुबुह थियो बादशाह चयो त हे छा आहे हीअं छो थियो चई त बसि साईं हाणे असां घणी कोशिशि कईसीं पर माई ही ॿुढड़ी वेठी पई अन्न पीए पोइ असां ईअं कयोसीं त हुनखे ड्रेस ॾिनीसीं त भला तूं पाए ॾहीं बीठ हे लटा पाए असां वियूं त उहो डबल ठग सम्झंदो त इहा ई माई आहे अन्न थी पीए त वरी ईंदो न अनाज खसणु या फुर करण त पोइ वरी पकिड़े विझूंसि असां त इहो कयोसीं अटकल पोइ हाणे हीअं थी वियो अहिड़ी तरह सां इहा हिकिड़े ॾींहं जी कहाणी वरी ॻाल्हि कंदासीं सुभाणे हीअ हुई पहिरीं कहाणी कीअं लॻी हुई न दिलचस्प हाणे तव्हांखे वरी मां ॿी कहाणी ॿुधाईंदमि पर अॼु न वरी सुभाणे